कंबर खां ॾिसूं था न्याज़ हुसैन तुनियो जी ही रिपोर्ट। कंबर सिंध जो ज़िलो हेडक्वार्टर हुजण बावजूद बि ज़िले कंबर जा शहरी ऐं ॾूरां इलाइक़नि जा ईंदड़ मरीज़ सिहत जहिड़ी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल। ज़िले कंबर जे अस्पताल करोड़े रुपयनि जी लाॻत सां आलीशान बिल्डिंग त ठहियल आहे, पर ईंदड़ वेंदड़ मरीज़नि खे उन मां को बि लाभ हासिल न थी सघियो। करोड़े रुपयनि जी ईंदड़ बजट करप्शन जे वर चढ़ियल। कंबर अस्पताल में डॉक्टरनि जी खोट, जॾहिं त 30 डॉक्टर डेली वेजिस ते मुक़ररु थियल, जॾहिं त सेखड़ाट अमले जी रहम करम ते अस्पताल ऐं ईंदड़ मरीज़नि खे लाड़काणे रेफर करण जा मशवरा। पर्ची क्लर्क अस्पताल जो इंचार्ज बणियल। ज़िले इंतिज़ामिया हिसे बते मिलण सबबि ख़ामोश तमाशाई बणियल। करोड़ रुपयनि जी ईंदड़ बजट बावजूद बि दवाउनि जी खोट, शुगर जी दवा वैक्सीन, नांग जी वैक्सीन, कुते खाइण जी वैक्सीन ऐं जनरल दवाउनि जी खोट बरक़रार। जॾहिं त 18 महीना अॻु मैडम अज़रा पेचो मिठे पाणी जे प्लांट जो इफ़्तिताह कयो। तक़रीबन 80 लख जी लाॻत सां फिल्टर प्लांट लॻायो वियो हो, पर अफ़सोस त मिठे पाणी जो फिल्टर प्लांट नाकारा बणियल। हर महीने फिल्टर प्लांट जी ईंदड़ बजट बि करप्शन जे वर चढ़ी वई, जॾहिं त पर्ची क्लर्क इंचार्ज अस्पताल जे अमले खे जगमाल बणायो वेठल। शहरिन अदालत आलिया ऐं सिहत जे वज़ीर ऐं चीफ ऑफ आर्मी खां मुतालबो कयो त फिलफोर करप्शन कंदड़ अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं को फ़र्ज़ शनास अमलो मुक़ररु करे ईंदड़ मरीज़नि खे सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करे शहरिन मंझां बेचैनी ख़तमु कई वञे।